अल्लाह खे ईअं ई मंज़ूर हुयो ॾिनो मूंखे बि प्यारो हूंदो मुंहिंजी बि सॼी बाह हूंदो हुयो उनजे मरिजी वञण खां पोइ मूंखे बि घणो ई ॾुख थियो आहे हाँ सरकार तुझी जान बचाईंदे तो ताई कुर्बान थी वियो मां वधीक छा चवां मूंखे तो मां इहा ई उमेद हुई पुट ख़ैर तुंहिंजो ऐं हाशिम जो सॼो ख़र्च मां तोखे ॾींदुसि तूं को बि फिक्र न कर साईं वॾा असां ते अॼु ई तुंहिंजा लख थोरा आहिनि बस 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 कर हाणे बस कर ज़मीन जो चक्कर अञा त इहो ई हले पियो जी बाबा साईं जेसिताईं मूंखे यादि थो पए त मां वारो अमजद ॼाओ हुयो त तव्हांजो इहो मसइलो पैदा थियो जी रही सवला हाणे त माशाल्लाह अमजद बि जवान थी वियो आहे ॿार वियो आहे आला तालीम हासिल करण लाइ पर तव्हां अञा ताईं उहो धिका ऐं थबा कईंदा पिया हो चङो थियो बसि रईस छा कयूं घणो ई सम्झायो थमान पर हू मुड़नि ई कोन था सरकार उन वक़्तु मूं तोखे चयो त इहा ज़मीन मूंखे विकिणी ॾे मूंसां न कछड़ कना त लौंदड़ियूं फेराए छॾिया ना सरकार हींअर बि तव्हां वटि इन करे त आया आहियूं अवां पाण वटि घुराए सम्झायो अजायो जहिड़ो चङो कोन्हे सरकार अड़े हिन जो हल ई जहिड़ो आहे हाली त कुहाड़ीअ सां कंधु लाहे विझो न पोइ बि ॾिठो वेंदो सरकार मुंहिंजो बि इहो ई इरादो आहे पर बाबू हरूभरू मूंखे झलियो बीठो आहे मां त घणा ॾींहं अॻु कंधु ई लाहे छॾियां हा अड़े तोखां छा में वधीक न इहे हा वतन था लहे कंदा हाली त ॿ टे किरा ॾेखार पोइ बि ॾिठो वेंदो ईअं त तोखे पिणे खे धके विझण पोइ वरी वतो हथ माटींदा बाबा सरकार सही थो चवे हाणे जहिड़ो न छॾिबो पोइ जहिड़ो त जहिड़ो ई सही ईअं मुड़ुस थियो वनियूं सिर ॾियण वठण खां सवाइ कोन मिलंदियूं आहिनि बतो था गारियूं खाईंदा अहिड़ी चीबट ॾियनि जो ईअं तव्हांजे अखि खणी न ॾिसनि बसि सरकार बसि वधीक जोश न ॾियार हाणे फ़ैसिलो करे ई अचिबो न छॾिबो हाणे बाबा थी हाणे हलो बाबा सरकार जहिड़ो न छॾिबो बसि हाणे मुठी लाहींदो मान कद लाहींदो मान न छॾींदो मान दिमाग़ जी चवां सरकार इहो ई परियो आहे न जंहिं मूंखे ज़मीन ॾियण खां इनकार कयो हा सरकार उहो ई परियो अथई हाणे ॾिसजांइ त कीअं थो उहा ई ज़मीन मूंखे भुगड़नि मुठि ते ॾिए सदके सरकार हाणे आयो थी मुंहिंजे आवर में वेही ॾिस मज़ो सदके सरकार सदके साल थी विया पर महताब खान
तुझियूं यादूं अञा बि मुंहिंजे ज़िंदगीअ जी मिल्कियत आहिनि। यादि जा बि कई रूप आहिनि। कॾहिं त ख़ुशीअ जो लिबास पायो कुंवार बणियूं बीठी हूंदी आहे ऐं कॾहिं त कारीहर वारो कर खयूं बीठी हूंदी आहे। हेतिरो प्यार ॾिनई जो पंहिंजे वजूद खे बि विसारे वेठियसि। तुंहिंजे नाले सां ई ॾींहुं गुज़ारियमि ऐं तुंहिंजे नाले सां ई राति गुज़ारियमि। पोइ आख़िर मूंखां कहिड़ी ख़ता थी जो तूं मूंखे जुदाईअ जो दाग़ ॾेई हलियो आहे। मूंखे यादि आहे तूं हिक भेरे चयो हो नजमा, तू हिते अकेली वेठी छा थी करी? कमाल आहे, असां सां गॾु चांहि पीअण बि न हली। असीं ग़रीब माण्हू तव्हां जहिड़नि अमीर माण्हुनि सां चांहि पीअण लाइ किथे आहियूं। चङो माता, असां वञूं पियो। तूं वेही पंहिंजी मोमल खे पचाए। नजमा, मैडम जी पीरियड में त ईंदी न? हा। नचो छॾ कावड़ खे, मूंसां बि हिसाब किताब। नजमा, नजमा, आख़िर मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे जो तूं मूंखां नाराज़ आहे? इन जो सबबु तूं पंहिंजो पाण खां पुछ। नचो, मुंहिंजे ॾिस त सही। ॾिस न त मां बि नाराज़ थी वेंदो। तूं इन्हनि छोकिरियुनि खां सवाइ चांहि न पिया पी सघीं? अच्छा अच्छा अच्छा, इहा ॻाल्हि आहे। चरी आई, सफ़ा का चरी। मां चरी कोन आहियां। कंहिं बि जादू कई न, हथ बि कोन ईंदी। नचो, तोखे ख़बर आहे त दुनिया में केतिरियूं ऐं केॾियूं न वॾियूं ख़ूबसूरत ऐं मशहूर इमारतूं आहिनि? हाँ, ख़बर आहे। उन्हनि में ताजमहल घणा आहिनि? सिर्फ़ु हिकु आगरे में। हिननि सभिनी छोकिरियुनि में तूं मुंहिंजो ताजमहल आहे। ऐं उहो सिर्फ़ु हिकु आहे जेको मुंहिंजी दिलि में। अम्मी, अम्मी, छा पुट? अम्मी, वरी अॼु हीअ एल्बम खयों अथव? बस पुट, जॾहिं अकेली वेठी हूंदी आहे पाणे पाणे हथ में अची वेंदो आहे। अम्मी प्लीज़ रखो हिनखे। हा पुट, इहो त ॿुधाए तुंहिंजो इंटरव्यू कीअं थियो? फर्स्ट क्लास अम्मी। इहा ॻाल्हि तुंहिंजो अबू ॿुधई हा न, ॾाढो ख़ुशि थियो। छो अम्मी, तव्हां ख़ुशि न थिया आहियो छा? छो न पुट, छॾिया। हाणे ॻाल्हि त ॿुधो, मां तव्हांजी मदद करण जो को ठीको खयो आहे छा? पर सरकार, अॻु में त तव्हां मूंसां हर मदद जो वाइदो कयो हो ऐं सरकार तव्हां ई त मूंखे जहिड़े जी सलाह ॾिनी हुई। बेवकूफ़ कंहिं जाइ जा। तोखे जेकॾहिं को चवे त तुंहिंजे पटके में उठ आहे त तूं पंहिंजो पटको लाहे फिटी कंदे बेवकूफ़। सरकार, मुंहिंजो सिकी लधो पुटु जलिजी वियो आहे। सरकार, महिरबानी कयो, अलाह जे वास्ते मुंहिंजी मदद कयो। सरकार, तो वारे सिकी लधे पुटु खून कयो आहे ऐं खून जी सज़ा अदालत खे सज़ा मौत ॾींदी, सम्झी? सरकार, जेकॾहिं कुझु मदद था करे सघो त मूंखे कुझु पैसा ई ॾियो त मां छोरे खे ॾेई वठी जान छॾायां। मूं वटि का मुफ़्त जी धरावत रखी आहे जो वता तो विरहाईंदो, वठो न का हल। सरकार, मां फांसी पियो आहियां। सरकार, मां फांसी पियो। 50,000 घुटनि छोरे जी जान छॾाइण लाइ महिरबानी कयो। फसुल मां जेके पैसा आया आहे उहे काॾे हलिया विया? सरकार, उहे घरवारी जी बीमारी ते ख़र्च थी विया। हाणे त ज़मीनूं कहिड़े कम ईंदई? सिरनि खां वधीक ज़मीनूं आहिनि छा? सिर सलामत ज़मीनूं खोड़ न त ज़मीनूं मिटी खाधो आहे, कुझु बि कोन्हनि खे। छा मतिलब सरकार? बाबा ॻाल्हि साफ़ ज़ाहिर आहे, जेकॾहिं तूं पंहिंजी ज़मीन मूंखे लिखी ॾींदे त जेतिरा पैसा चवंदे त आउं तोखे ॾींदुसि। सोची छा थो परियां? पुट जे ज़िंदगी मौत जो सुवाल अथई। हा कर रहिस तां लधारियो भरू पुट जी फांसी चढ़ी वेंदी, पोइ पियो रोंदे। ठीकु आहे सरकार, ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे। पर सरकार, मुल्ह त ॻाल्हायो। ज़मीन घणी थी? 10 जॾहिं बि सरकार।
विकणे ते घणी 5 जरेब, बाक़ी 5 जरेब गुज़र सफ़र लाइ रखबी सरकार। पर हाणे ॻाल्हि ॿुध, मां तोखे इन्हनि 5 जरेबनि जा ॾींदुसि 50,000। बस सरकार 50,000। 50,000 ॾिठा अथई? ॾिठा अथई 50,000 रुपया घणा थींदा आहिनि? हूअं बि हिन हेठाइनि वारे ज़मीननि जो तोखे को लख घणी कोन ॾींदो। सरकार सही तो चवई परिया, हिकु भेरो न कर कई न त ज़िंदगी भर सरकार राज़ी कोन थींदी। चङाई त इन में अथई, हा कर। 50,000 में पुट ई बि छुटी ईंदी। ठीक है सरकार, ठीक है, पोइ मूंखे क़बूल है सरकार। रीमा जी चवां सरकार। परे खे 50,000 रुपया ॾेई छॾ ऐं ज़मीन लिखाए वठीसि। हाज़िर सरकार, सदके सरकार। परिया तूं हाणे वञ, सुभाणे शाम जो हिते अचिजा त ज़मीन बि लिखाए वठंदोसीं ऐं 50,000 बि ॾींदोसीं। हल जेका हूअ जी मर्ज़ी सरकार। रीमा जी चवां सरकार। हिनखे 30,000 रुपया ॾेई 50,000 रुपए जी वसूली लिखाए वठी चईसि। ॼट माण्हू आहे न, हिकिड़ी ख़बर त दस्तावेज़ ते छा लिखियल आहे। हाज़िर सरकार, सदके थिया सरकार। हूअं बि ही अंगूठे छापत आहे। ॿी ॻाल्हि त ॿुध, इहो दादा न ओस्तो किथे आहे? काफ़ी ॾींहंनि खां सिर वकरण बि कोन आयो आहे, ॿार बि थोरा छा थी विया आहिनि, त रंग रूप त कराइजे घटि में घटि। हाज़िर सरकार, हाज़िर। हिते ॻोठ में रुलंदो हूंदो, घुराए थो वठां। हिन खे तद करे वठी। हाज़िर हाज़िर हाज़िर। हींअर ई ईंदासीं, रंग रूप थियनि। हाज़िर। रईस वॾा, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कर। परेल वारनि मुंहिंजे कूतर पुट खे कुई छॾियो आहे। शर्म कयो, शर्म कयो। विढ़ो पाण में मदद लाइ अचो रैस लखमीर वटि। हाणे कंहिं तव्हांखे चयो आहे त कब्ज़ा कंदा वठो? हा, लबे हड़ में पाई कोन, झेड़नि ते ज़ोर। सरकार, मूंखे कुझु ॾोकड़ कर्ज़ तोरे ॾियो, मां तव्हांजी पाई पाई चुकाए ॾींदुसि। कर्ज़ ॾींदो भई लाहींदे कोन। न भाउ, मूं कंहिंखे बि कर्ज़ ॾियणु बंदि करे छॾियो आहे। कीअं हली मां? सही था चओ सरकार। वञ वञ वञी कंहिं ॿिए जी पाड़ पट उथी हल। काॾे वेंदुसि सरकार? मुंहिंजे कूंदड़ पुट जो खून मुफ़्त में लुड़ियो थो वञे। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो साईं। हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं वाकई तो केतिरी घुर्ज आहे त पंहिंजी सॼी ज़मीन मूं वटि गिरवी रख त पैसा ॾियां, न त हलंदो थी। हल। ठीकु आहे साईं, मूंखे तव्हांजी हर ॻाल्हि मंज़ूर आहे। घणा पैसा घुर्जनि? सरकार 10,000। रीमा जी चवां सरकार। हिनखे 10,000 रुपयनि जा ॾींसि ऐं ज़मीन गिरवी लिखाए वठीसि। हाज़िर सरकार। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, इहो मुंहिंजो तोते थोरो थी जो मां तोखे कर्ज़ ॾेई रहियो आहियां। तव्हांजा लख एहसान सरकार, लख लख महिरबानी। बकवास न कर। हाणे ॿी बि ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं पैसा 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि न ॾिनई त ज़मीन तां आसरो खणजांइ। सरकार 15 ॾींहं तमामु थोरा, मूंखे किथों पैसनि मिलण जो को आसरो बि कोन्हे। वधीक तुंहिंजी मर्ज़ी। उथी 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 हल हल। ठीकु आहे साईं, मूंखे क़बूल आहे। हाज़िर साईं। चुप हीअं कर, तूं हींअर वञ, सुभाणे शाम जो हिते अचिजां, पर ज़मीन जा कागज़ पर पाण सां खयो अचिजां, त उहो पैसा ॾींदो खणी वञजां। हल। शमी तूं? नजमा, ये केतिरी त बदलजी वई आहे। थोरो तूं पंहिंजो पाण खे बि ॾिस। वे वे, हाल अहवाल ॾे। तूं आहीं किथे? मां त हिते ई हूंदी आहियां। तूं ॿुधाए त तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? बस मां बि जियां पई। पर नजमा, तूं त चंचल हूंदी हुई, तो ही कहिड़ा हाल ठाहिया आहिनि? बस शमी, न पुछ। ॾुखनि जे पहाड़नि हेठां गुज़री आई आहियां। नजमा, ना उमेदी जूं ॻाल्हियूं छॾ। ख़ाला मूंखे तो बाबति सभु कुझु ॿुधाए चुकी आहे।
तू तो हिम्मत वारी हूंदी हुई है, पोइ ही दिल शिकस्ता ॻाल्हियूं छाजे लाइ? मां हिम्मत हारे वेठी आहियां शमी, आंसू ऐं उमेदूं साड़े वेठी आहियां। ईअं न चओ नजमा, माशाल्लाह तोखे पुट ऐं धीउ आहे, तू ॿियो न त उन्हनि लाइ त जी सघें थी। तॾहिं त जियां पई, न त हिन महिल ताईं क़बर में हुजां। चङो छॾ, ॿुधाए त आफ़ताब खे किथे पहुचायो थी? आफ़ताब MBBS कई आहे ऐं नौकिरीअ जे लाइ कमीशन जो इम्तिहान ॾिनो अथसि। बाक़ी छा घुरिजे? चरी पुट डॉक्टर ऐं धीउ? ज़ारा फर्स्ट ईयर इंजीनियरिंग में आहे। चरी तू त नसीबनि वारी आहे, पुट डॉक्टर ऐं धीउ आईंदा जी इंजीनियर, बाक़ी ॿिया कहिड़ा नसीब थींदा आहिनि? पर महताब त कोन्हे न, जंहिंखे मूं समूरी ज़िंदगीअ जा ख़्वाब अर्पिया हुआ। सफ़ा कचरी आहे। चङो छॾ, मां तो लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी आई आहियां। कहिड़ी? असां यूनिवर्सिटीअ जा पुराणा शागिर्द गॾिजी हिकु पार्टी तरतीब ॾेई रहिया आहियूं, जंहिंमें समूरा पुराणा शागिर्द ऐं शागिर्दियाणी शिरकत कंदा ऐं उते उन वक़्त जूं तस्वीरूं बि रखियल आहिनि। ख़बर अथई, तुंहिंजे ड्रामे मूमल राणे जी तस्वीरूं बि आहिनि। मूमल, तो राणे सां नींहं जो नातो कीन निभायो, तो मूंसां धोखो कयो आहे। राणा, मूंखे रेण में न रोड़, नींहं लाथो अथई त निभाए बि। न मूमल, तो राणे सां नींहं जो नातो कीन निभायो, तो मूंसां धोखो कयो आहे। मां तोखे हमेशह हमेशह जे लाइ छॾियो थो वञां। अलविदा, अलविदा मूमल, अलविदा। काॾे गुम थी वई आहे बाबा? शमी, तोखे त यादि हूंदो, उन ई ड्रामे जे आख़िर में मूमल पंहिंजो पाण खे बाहि जे आड़ा में साड़ाए छॾियो। हाँ त पोइ छा आहे? शमी, मूंखां बि मुंहिंजो राणो विछड़ी वियो। मूमल खे बाहि जे आड़ा में सड़ी मरणु घुरिजे। चरी आहे। खैर मुबारक सोचो, सफ़र में का तकलीफ़ त कान थी न सोचो, अलाह कयो खैर सां पहुची। सोचो तव्हां मुंहिंजी तमामु घणी मदद कई आहे, तव्हांजे करे ई मां सिहतयाब थी आयो आहियां। जेकॾहिं तव्हां न हुजो त शायदि अॼु मां तंदुरुस्त कोन थी सघां। इहो तव्हांजो मुंहिंजे मथां ज़िंदगी जो वॾो थोरो आहे। कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे छोट, पंहिंजनि ते के थोरा थींदा छा? इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो। बहरहाल सोच, तव्हांजी कोशिशुनि जे करे ई मां अॼु नई ज़िंदगी वठी आयो आहियां, न त हिन वक़्तु मां झंग ई बेला छागी थो वठां। सोटा, मूं त सम्झो तूं वापसि ई न वरंदी, उते लंडन में रही पवंदे। न सोच, हाणे पंहिंजी धरती ऐं पंहिंजनि बचनि खां दूर रहणु तमामु ॾुखियो थो लॻे। बचा रुठाई सही, पर अवेल सवेल मिलियो दिलि त पियो ख़ुशि कंदुसि। लंडन में जेतिरो चूनो पाणी पियो रहियुसि, बिज़नेस बि कयुमि, दौलत बि कमायमि, इहो ई मूला काफ़ी आहे। सोटा, मुंहिंजी सलाह हुई त तूं उते ई रही पिया, बिज़नेस बि तुंहिंजो सुठो ॼमियल हुयो। हा सोटो, पर हाणे मूंखे पंहिंजे मुल्क में रहणो आहे, ऐं ॿियो त मूंखे लखपीर ख़ान खां पंहिंजो हक़ ऐं ज़्यादतियुनि जो हिसाबु वठिणो आहे। सोटो, मां तोखे हिन कम खां रोके त नथो सघां, पर सोट लखमीर ॾाढो ॾिंगो माण्हू आहे, हुन सां हाणे मुंहुं न अटकाए त बहितर आहे। न सोट, मां हुनखे पाण सां चले या मसाल कीअं फॿाइण कोन ॾींदुसि, मां हुन खां घणे घणे बदिला वठंदुसि। बहरहाल छोट, सोचे सम्झी क़दम खणजांइ। पर सोच, चाचे वरियाम जी का ख़बर चार, हुनजा मुंहिंजो वॾा एहसान। चाचे वरियाम काफ़ी अर्सो थियो आहे, नज़र न आयो, अलाए त कहिड़ी दुनिया में। जी चवां सरकार, ये नए ट्रैक्टर जी किस्त भरी अथई छा? सरकार बैंक मैनेजर फोन कयो तो किस्त ॾेई आयुसि। तोखे ख़बर कान्हे का त इहो ट्रैक्टर असांखे फॿाइणो आहे? सरकार ग़लती थी वई। सरकार ख़ैर वरी कहिड़ो, पुलिस पोयां पइजी आहे, मुश्किल सां जान बचाए सघो आहियां। पोइ हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सरकार पुलिस गिरफ़्तार करे वरितो, पोइ त मां। तोखे ख़बर आहे त न तूं कंहिंजी पनाह में आहीं? जी सरकार। जान त ॾिस, शींहं मुड़िस आहीं, गिदड़ जहिड़ी दिलि अथई।
पिणे मरहूम ॾिनो त अहिड़नि ॻाल्हियुनि खे खंघंदो बि कोन हुयो। अंडार जी साईं। ॾिने जूने खे ॻाल्हियूं कोन ॿुधायूं अथई? सरकार सब ख़बर अथसि, को नंढड़ो आहे छा? पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, पुलिस तुंहिंजे पोयां पई छो आहे? सरकार शबीर नूरे का वंगार ते ॾांदनि जो जोड़ो काया हो। ॾांद वठाओ का सो बिस्मिल्लाह करे राति काया हुयो मां। ॾांद किथे आहिनि? सरकार मबू जे ॻोठ छॾिया हुआ। मूं सम्झो त को वॾी वारदात कई अथई। इहा बि का वारदात कई अथई जंहिं ते एतिरो खणी हुल मचायो अथई? हा, आईंदा जेकॾहिं कंहिंजा ॾांद वणनि त उन वारदात सां गॾोगॾु उन ॾांदनि जे मालिक जो लाश बि आणींदो कजांइ। रोज़ रोज़ नंढियुनि नंढियुनि वारदातुनि जे करे मां ऑफिसरनि जा एहसान कोन खणंदुसि। पर साईं हाणे छा कजे? हिकु त वारदात मुंहिंजे दिलि वटां कोन कई अथई, ॿियो टिजी थो चुप करे वेही रहो। ख़बर आहे त तूं कंहिंजी औताक ते आहीं? जी सरकार। लीमा जी चवां सरकार। मूंखे लॻे थो त मां हाणे पंहिंजी असुल ताक़त विञाए वेही रहियो आहियां। सरकार इहो छा पिया चओ? त पोइ हिन जो हियां छो थो पाटे? हिन ख़बर कान्हे का त लखमीर खान जे औताक ते कंहिंखे गिरफ़्तार करण जी का ताक़त कान्हे का? सरकार माफ़ी ॾियोसि, अञा ॿार आहे। आशू जी साईं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, मूंखे ख़बर आहे त शबीर खे 3 जिरेब ज़मीन जा आहिनि ऐं हुनजी उपत ते सॼो साल गुज़र सफ़र कंदो आहे। हुनजी ॿार बि तयारु आहे। हुनजी ॿार जी जाइ ते मूंखे ज़मीन में राख ॿुधाइजो त वारदात निकिरे। कमीशन जो नतीजो आयो आहे। सच पुट? पर मदर मां फेल थी पियो। जमीन छा थो आफ्ताब? चवां थी विसाए त पढ़, मेहनत कर। कमीशन जो इम्तिहान का सवली ॻाल्हि कोन्हे, पर हिते मुंहिंजी केरु ॿुधे किथे? मम्मी मूं त पूरी मेहनत कई हुई, पर मां छा कयां? किस्मत में ईअं लिखियलु हुयो। किस्मत छा खे थो चवीं? कुहाड़ो पंहिंजे पेर ते वहाए, नालो किस्मत जो? सॼी मुंहिंजी उमेदूं टोड़े छॾी। न ॻाल्हाईंदो कर मूंसां, हाणे हले वञ। मम्मी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। का बि ॻाल्हि तुंहिंजी न ॿुधंदसि। मम्मी ख़ुशीअ जी ॻाल्हि अथव, असुल दिलि ख़ुशि थी वेंदव। दिलि वरी धूड़ ख़ुशि थींदी, अहिड़ी बदख़बरी ॿुधी। मम्मी मां कमीशन जे इम्तिहान में पास थी वियो आहियां। ये नंबर पूरी छो कराई? अम्मी कॾहिं कॾहिं त मज़ाक था कयूं न। चङो ठीकु आहे, तूं चेंज कर त मां मानी खे लॻायां। अम्मी नाना नानी जन अमेरिका पुॼी विया या? हा पुट, तुंहिंजे वञण खां पोइ फोन कयो हुओ त ख़ैर सां पहुची विया। राशिद तुंहिंजे ऐं ज़ारा जे लाइ सलाम चयां। अम्मी ॿीहर ॻाल्हाइनि न त नाना खे पास थियण जी ख़ुशख़बरी ज़रूरु ॿुधाइजो। सच ॾाढो ख़ुशि थींदो। पर अम्मी सुञपुर जी मलका नज़र नथी अचे। पुट अंदरि वेठी आहे, इजोरी बुख कंदी अचे। चङो इहा ख़ुशख़बरी मां उनखे ॿुधायां। बाबा आख़िर असांखे टीवी छो नथो वठी ॾे? ॿी टीवी नथो वठी ॾे त घटि में घटि हीअ टीवी त बंदि करे न वञे न। बाबे जो ख़्यालु आहे त टीवी ॾिसण सां माण्हू ख़राब थी वेंदा आहिनि। सभिनी माण्हू वटि टीवी आहे, छा उहे सभु माण्हू ख़राब आहिनि?
ॿियो त छॾ बाबू पाण बि त टीवी ॾिसंदो आहे छा बाबू बि ख़राबु आहे मेरू मुंहिंजा इहे उगता सुगता सवाल मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। बसि बेटा बाबा असां औरतुनि खे ग़ुलाम कैदीअ खां घटि थो भाए इन्ही करे इहे सभु शयूं नथो वठी ॾे अदा अमजद सॼण हुयो सो विलायत हलियो वियो हा अदामजद हूंदो हुयो त जेको चवंदी हुसी थी वेंदो हो हुनखे बि विलायत में 2 सालनि खां मथे अरसो गुज़रियो आहे अलाए कॾहिं पढ़ी पूरो कंदो अम्मा बि चयो त अञा 2 साल अथसि तव्हांखे मुंहिंजे कमरे में अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी बाबा बाबा सफ़ाई करण आई हुसी सफरा मरी वई आहे छा 1000 दफ़ा चयो अथव त मुंहिंजे कमरे में पेर न रखंदी कयो पोइ छो ईंदो आयो बाबा बाबा हू चुप निकिरो त मुंडी न फञाव हलो मुंहिंजूं ऐं मुंहिंजी मिल्कियत जूं दुश्मन आहिनि ये धीअरूं हूंदियूं आहिनि जेके पटको लाराईंदियूं आहिनि कोई छो नथो छॾे इहे करण सां घटि में घटि उन्हनि जी लिस्ट में त अची वेंदा आहिनि जेके धीअरनि खे जेरे पूरे छॾींदा हुआ मूंसां बकवास न कंदी करती मुंडी न लाहे छॾे ये कर त असां ज़ाइफ़ुनि खे ॾेई वेठा आहियूं के मुड़ुस माण्हू सां टकर खाई ॾिस त ख़बर पइजी वेंदी हलबार नथो चवां त मथे ते चढ़ंदी थी वञी हल अंकल जी तबीयत ठीक कोने हाँ यार दरअसल पापा हार्ट पेशेंट आहे मम्मी जी जुदाई खां पोइ त हार्ट प्रॉब्लम वधी वियो अथसि ख़ासि करे कल्ह खां वठी त तकलीफ़ बि वधी वई अथसि मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो सभु कुझु घणे सोचण जो नतीजो आहे एग्ज़ैक्टली मां त पापा खे काफ़ी सम्झायो आहे पर हू सोचण खां मुड़े ई कोन थो भई जेकॾहिं सोच खां फ्री थो थिए त साॻे ई कानून जा थुला थुला किताब ऐं पाण हाँ इल्मु मां त सिर्फ़ु उन्हनि किताबनि जो ई पेट भरियो आहे बाक़ी पढ़ंदड़ त सदाईं बुखिया रहिया आहिनि हाँ यार चई त सच पई दीदी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम दीदी बेगम साहिबा चयो त तव्हांखे आउं घर वठी हलां हाँ हला थी तूं हली गाड़ी में इंतज़ार कर जी तारा हाणे मूंखे इजाज़त दे त मां वञा अम्मी खे ज़रूरु को ज़रूरी कमु हूंदो रही पमी आहे त ॾाढो सुठो थिए हा ॿियो न त लंच त करे वञ ॿी भेरे वाइदो आहे तो वटि अची रहंदसि ख़ौम खां अम्मी कावड़जी वेंदी ठीकु आहे तूं भली हल ओके ओके खुदा हाफ़िज़ सितारा बाबा अल्लाह जो वकील साहब खे छा थी वियो छा पापा चयो थी पापा रहमान बाबा वञ डॉक्टर खे फोन कर वञ पाणी में सही करे पापा छा रात्रे मतरम अञा ताईं मानी कान लगी आ मदर मोहतरमा ओ मदर मोहतरमा जल्दी कयो मां बदौलत जो बुख सां बुरो हाल थी रहियो आहे आयस पुत्र आयस सॼो ॾींहुं वठी बुख अम्मी तव्हांखे केतिरा दफ़ा चयो आहे तव्हां कम जी पचर छॾियो का नौकराणी खणी रखो एग्जैक्टली मदर मोहतरमा ब्रादर मोहतरम सही पिया फरमाइनि हाणे कम तव्हां खां ज़ोर आहे पुट मूंखे नौकरनि जे कम खां सख़्तु एलर्जी आहे इन्हनि मुंहनि जे कम खां त बस भली अम्मी सॼे जहान वटि नौकर चाकर आहिनि उन्हनि जे वाता त करे अहिड़ा रिमार्क्स कोन ॿुधाइनि पुट मूं चई छॾियो न त मूं में अञा सत आहे मां तव्हांखे करे खाराए सघां थी ब्रादर मोहतरम भला बिस्मिल्लाह कयो कि न मां बदौलत पेट सां पाथर ॿधण जो इंतज़ाम कनि तूं खा तोखे कंहिं मना कयो आहे सुञपुर जी मलकाए आलिया जी ओ आई मीन
सुञापुर जी शहजादी आलम। थैंक यू। नो ब्रदर, फर्स्ट एड्रेस पोइ असाना चीज बंदा। नो, फर्स्ट वुमेन पोइ असां मोतबर शख्सियत। नो ब्रदर, फर्स्ट एड्रेस। चङो हाणे छॾे ॿारनि वारो ज़िद, मानी खाओ ठरी वेंदी। हेलो, डॉक्टर आफ्ताब। हाँ ठीक है, तव्हां फर्स्ट एड ॾियोसि, मां हाणे ई थो अचां। केरु हो पुट? अम्मी हिकु सीरियस पेशेंट अची वियो आहे, मां हलां। मानी त खायां पोइ वञे। न अम्मी, असांजे 1 मिंट जी देरि हिकु इंसान खे मौत जो मुंहुं ॾेखारे सघे थी। मां हलां। पुट सुबुह बि लाइट नाश्तो कयो हुई, 2-3 गिरा त खा। मोटी अची खाईंदुसि। सुञापुर जी शहजादी आलम, गाॾी जूं चाबियूं किथे आहिनि? मां बदौलत गाड़ी जी चाबियूं अव्हां जे कमरे में रखी आया हुआ। हीअ बि का नौकरी चइबी? मानी खाधी न खाधी, हीअ महिल न हुअ महिल भॼी ड्यूटीअ ते। इन करे त मदर मोहतरमा मां बदौलत MBBS में दाख़िला कान वरिती। चङो हाणे मानी खा, मां बदौलत